सब तारीफ अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ ओ मालिक आहे। अल्लाह ही मबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक है। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। ये असांजो अक़ीदो असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन जो अक़ीदो। अल्लाह ही मबूद आहे, अल्लाह ही मक़सूद, अल्लाह वहदहु ला शरीक है। अल्लाह ताला जी कुदरत है मुर्शिदन करीम जी सबक। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल। बेशुमार दुरूद व सलाम, बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथा। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के हिदायत हक सच वारे दीन सां मबूस फरमायो। समझो था तो चार के अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के हिदायत ऐं हक सच वारे दीन सां इन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो। अल्लाह ताला पंहिंजे हबीब के एड़ो शान मकाम अता फरमायो है जो सरकार जो दीन सभिनी दीनन ते गालिब आहे। असां जे दिलबर नबी जो दीन सभिनी दीनन ते गालिब आहे। जेको मोमिन सरकार जे दीन जी सच्ची पैरवी इख्तियार कदो जेको मोमिन सरकार जे दीन जी सच्ची पैरवी इख्तियार कंदो अल्लाह ताला उन मोमिन जे मथा पंहिंजो ख़ास करम फज़ल फरमाए। त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे नबूवत त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे नबूवत रिसालत ऐं हिदायत हक वारे दीन सां हिन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो। जंहिंजी गवाही अल्लाह ताला पाण फरमाए रहियो आहे। अल्लाह ताला क़ुरान हमीद में इरशाद तो फरमाए हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक। अल्लाह ताला फरमाता वो अल्लाह जे पंहिंजे रसूल खे मबूस फरमायो, जे पंहिंजे रसूल खे मबूस फरमायो हिदायत सां हक वारे दीन सां सच्चे दीन सां अल दीन कुल्लिही व कफा बिल्लाहि शहीदा। उन रसूल जे दीन खे उन रसूल जे दीन खे सभिनी दीनन ते गालिब करे व कफा बिल्लाहि शहीदा। अल्लाह ताला फरमाए तो अल्लाह जी गवाही काफी आहे, अल्लाह जी गवाही काफी आहे। अल्लाह ताला इन आयत करीमा में पंहिंजे हबीब जी रिसालत ऐं दीन इस्लाम जे गालिब हुजण बयान फरमाए रहियो आहे। सरकार के अल्लाह ताला वडी शान वडी अजमत सां इन दुनिया जे तख़्ते मबूस फरमायो। सरकार जी रिसालत कायनात जे ज़रे ज़रे जे आहे। सरकार जी आमद सां कुफर काफूर थी वियो। सरकार जी आमद जे सदके हर तरफ नूर छाइजी वियो। हर तरफ हक वारो नारो बुलंद केड़ो हक वारो नारो बुलंद थियो चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके हर हिक खे हिदायत नसीब फरमाई। सरकार जे हर हिक हिदायत वारो थी वियो। सरकार जे सदके हर हिक हिदायत वारो बणजी वियो। ऐं अॻियनि उम्मतुनि ते हिक गुनाह जे करे
जेके पहिरीं उम्मत थी गुज़रियूं त उन्हनि उम्मतुनि ते हिक हिक गुनाह जे करे अज़ाब नाज़िल थियनि। उन उम्मतुनि ते पत्थर बरसाया विया, किन उम्मतुनि जूं सूरतूं बदलजी किन ते कहिड़ा अज़ाब आया, किन ते कहिड़ा अज़ाब आया, पर सरकार सलातो व सलाम जे सदके अल्लाह ताला हिन उम्मत ते असां ते करम फरमायो जो सरकार जे सदके न हिन उम्मत जूं सूरतूं बदलियूं, न हिन उम्मत जूं सूरतूं बदलियूं, न हिन उम्मत ते पत्थर जॾहिं मके जे काफ़िरनि चयो या अल्लाह जेकॾहिं तुंहिंजो रसूल सचो आहे त पत्थर बरसा, त अल्लाह ताला फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम, त अल्लाह ताला फरमायो कि अल्लाह जो शान आहे जो इन्हनि काफ़िरनि ते अज़ाब आणे इन जे करे जो मुंहिंजा हबीब तू इन उम्मत में मौजूद आहे, तो इन जे करे मुझा हबीब तू इन उम्मत में मौजूद है, यानी बेशुमार गुनाह इन उम्मत में आए, पर अल्लाह ताला को अज़ाब नथो आणे। काफिर मुशरिक भी सरकार जे सदके इन दुनिया में अज़ाब खां बचल आहिनि। सरकार जे सदके मोमिन सरकार जे सदके मोमिन दुनिया ऐं आखिरत में अज़ाब खां बची वेंदा, यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके इन उम्मत ते पंहिंजो करम ऐं फज़ल आहे। तो सरकार जी हदीस त अन जाबिर अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्नल्लाह बासनी लितमाम मकारिमिल अखलाक व कमाल महसिनिल अफ़आल। रिवायत है हजरत जाबिर खां बयान करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अल्लाह ताला मुखे तमाम अखलाक जे दर्जा, सरकार फरमाया था अल्लाह ताला मुखे तमाम अखलाक जे दर्जा के मुकम्मल करण जे लाइ तमाम सुठन अमालन जे कमालात के पूरे करण जे लाइ मबूस फरमायो, यानी पैदा फरमायो, यानी सरकार सलातो व सलाम तमाम अखलाक अजीम सा, या सरकार सलातो व सलाम के अल्लाह ताला तमाम अखलाक अजीम सा अल्लाह जे तरफ सदन जे लाइ दीन जी तालीम सिखाण जे लाइ इन दुनिया जे तख्ते ते हिदायत मबूस फरमायो आहे। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा अल्लाह जे पंहिंजे रसूल के हिदायत सां मबूस फरमायो, अल्लाह जे पंहिंजे रसूल के हिदायत सां मबूस फरमायो। हजरत का बयान करे थो हदीसा वन काबिन यहकी अन तौरात काल नजिदु मक्तूबन मुहम्मद रसूलुल्लाह अब्दियल मुख्तार ला फज़्ज़ु वला गलीज़ुन वला सखाबुन फिल अस्वाक वला यज़ी बिस्सय्यअति वला की याफू व यग़फिर मौलिदहु बिमक्कतहु व हिजरतहु यती बितीबती व मुल्कुहु बिशाम व उम्मतहु हमादून यहमदून अल्लाह व फिस सराय व दराय यहमदून अल्लाह फी कुल्ल मंज़िलतिन युकब्बिरूनहु अला कुल्ल शरफिन कुल्ल शम्स युसल्लून सलात इज़ा जाअ वक्तुहा यतअज़्ज़रून अला अंसाफिहिम व यतवद्दऊन अला अतराफिहिम मुनादीहिम युनादी फी जविस समाए सुफ़ुहुम फिल क़िताल व सुफ़ुहुम फिस सलात सवाउन लहुम बिल लैल दविजुन कदविजिन रिवायत हजरत का बयान करे तो सरकार जो शान बयान करे तो रिवायत हजरत का बयान करे तो तौरेत में लिखियल आहे
तो मोहम्मद अल्लाह जो रसूल हजरत का बयान करे तो तौरात में लिखियल आहे त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, अल्लाह जो पसंदीदा बहानो आहे। न सख्त दिल, न सख्त दिल, न सख्त ज़बान है। बुराई जो बदलो बुराई सा ना वठाए, बुराई जो बदलो ये सब कुछ तौरात में लिखियल आहे। तो साहब बयान करे तो मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, अल्लाह जो पसंदीदा बानो आहे। न सख्त दिल, न सख्त ज़बान आहे। बुराई जो बदलो बुराई सा ना वठंदो, बल्कि माफ़ फरमाए छॾींदो आहे। उन रसूल जी विलादत, उन रसूल जी विलादत मक्के में थींदी, वो रसूल मदीने तय्यबा दे हिजरत कंदो, वो रसूल मदीने तय्यबा दे हिजरत कंदो, उन जी बादशाही शाम ताईं हूंदी। उन रसूल जा उम्मती, उन रसूल जा उम्मती अल्लाह जो घणो हम्द, घणो जिक्र करण वारा हूंदा। खुशी ऐं गमी में अल्लाह जो हम्द बयान कंदा, ऐं हर बुलंदी ते, ऐं हर बुलंदी ते अल्लाह जी सना तारीफ बयान कंदा। जॾहिं नमाज जो वक्त ईंदो, इहो सब कुछ तौरात में लिखियल आहे। जॾहिं नमाज जो वक्त ईंदो, नमाज अदा कंदा ऐं सही वुज़ू कंदा, ऐं उन्हनि जे मुअज़्ज़िननि जूं आज़ानियूं हर जगह ते गूंजंदियूं रहंदियूं, आज़ानियूं गूंजंदियूं रहंदियूं। तो जाने तो उन्हनि जे मुअज़्ज़िननि जूं आज़ानूं हर जगह ते गूंजंदियूं रहंदियूं, ऐं उहे जिहाद में ऐं नमाज में सफ़ूं बराबर कंदा, ऐं उहे रातिन में अल्लाह जो ज़िक्र कंदा। यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत, यानी सरकार जी रिसालत, हिदायत, दीन हक वारो, सरकार जी रिसालत, हिदायत, दीन हक वारे जो बयान तौरात में बयान थियल आहे। तो सरकार जो दीन, यानी सरकार जो दीन, मां हदीस बयान कई, यानी सरकार जो दीन सभिनी दीननि ते गालिब थींदो। हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा, यानी सरकार हक सच वारो दीन खणी आया, यानी सरकार हक सच वारो दीन खणी आया, जेको दीन सभिनी दीननि ते गालिब आहे। जेड़ी तरह अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। या अय्युहन नबी, त ए गैब जी खबर देण वारा असां तोखे न मोकिलियो से मोमिन, असां तोखे न मोकिलियो से मोमिननि खे खुशखबरी ॾियण, ऐं काफ़िरनि खे असां तोखे ईअं न मोकिलियो से, मगर मोकिलियो से मोमिननि खे खुशखबरी ॾींदड़, ऐं काफ़िरनि मुशरिकनि खे डिॼारींदड़ कए। तूं अल्लाह जे हुक्म सां अल्लाह ॾे सॾींदड़ आहे, ऐं तूं पूरे कायनात खे रोशन कंदड़ सोच आहे। तुझे आमद जे सदके, तुझे आमद जे सदके ईमान वारनि खे उहा रोशनी मिली, उहो ईमान वारनि ते करम थियो। यानी तुझे आमद खां पहिरियां हर तरफ कुफर हुयो, मुंहिंजा हबीब तुझी आमद थी, तुझे आमद जे सदके अल्लाह ताला कुफर जी ज़ुल्मत खे मिटाए, अल्लाह ताला कुफर जी ज़ुल्मत खे मिटाए, तुझी आमद सां मुंहिंजा हबीब हर तरफ हक ऐं सच वारो नारो लगी। वदीनिल हक लियुज़हिरहू अला दीन कुल्लिही, यानी सरकार जो दीन सभिनी दीननि ते गालिब आहे। सरकार जे दीन खे अल्लाह ताला अहिड़ो त गालिब बणायो आहे जो ॿिया सभु दीन मनसूब थी विया, पर सरकार जो दीन हमेशा कायम ऐं दायम आहे। सरकार जो दीन इस्लामी कामिल अकमल दीन आहे, मुकम्मल दीन आहे। दीन इस्लाम जा अहकाम हर हिक जे
लाइ काफ़ी आहिनि ऐं दीन इस्लाम जे इहकामनि में ऐं दीन इस्लाम जे इहकामनि में न कमी थी सघे थी न ज़्यादती थी सघे थी। सरकार जे दीन जे इहकामनि खे अल्लाह ताला मुकम्मल करे छॾियो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे दीन इस्लाम खे पसंदि फरमायो। जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब तुंहिंजे लाइ तुंहिंजे दीन खे कामिल मुकम्मल करे छॾियो ऐं तोते पंहिंजी नेमत पूरी करे छॾी ऐं तुंहिंजे लाइ दीन इस्लाम खे पसंदि फरमायो ऐं तुंहिंजे लाइ मुंहिंजा हबीब दीन इस्लाम खे पसंदि फरमायो यानी ॿिया दीन नामुकम्मल हुआ यानी ॿिया दीन नामुकम्मल हुआ वक्ती तौर जारी कया विया हुआ कोई मनसूख थी विया मगर सरकार जो हिकु दीन इस्लाम हिकु अहिड़ो कामिल अकमल मुकम्मल दीन आहे जंहिं दीन में न का बि कमी करे सघे थी न का बि ज़्यादती करे सघे थी न क़ुरान खे बदलाए सघे थो न सरकार खां बाद को नबी अची सके तो न वरी करें भी दीन मनसूख थी सके तो बल्कि सरकार जो दीन इस्लाम क़यामत ताईं कायम है दायम है क़यामत ताईं कायम है दायम रहंदो। दीन इस्लाम कायम आहे क़यामत ताईं कायम आहे दायम रहंदो। सरकार के अल्लाह ताला अहकाम शरीयत जो मालिक बनायो आहे। जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए वमा आताकुमुर रसूल फखुजूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। चार्ज कम तो यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे अहकाम शरीयत जो मालिक बनायो आहे। तो अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो रसूल वमा आताकुम रसूल फखुजूहु मुंहिंजो रसूल जेको अवां खे अता फरमाए फखुजूहु वो मुंहिंजे रसूल खां मुंहिंजे हबीब खां वठो वमा नहाकुम अन्हु फंतहू जंहिं शइ खां मुंहिंजो हबीब मना करे रोके उन शइ खां रुकजी वञो। यानी सरकार जे हर हुक्म ते सरकार जे हर फरमान ते इस्तिकामत सां सही अमल करण जरूरी आहे। जंहिं शइ खां सरकार मना फरमायूं उन आवाज़ बुलंद इश्क सां मोहब्बत सां पढ़ो हथन के लहरायो हथन के परचम बनायो। ये जो माहौल आ धनन में जज्बो घटा पर या भी मोहब्बत आशिकन जा मिजाज हुंदा कदे आशिक जज्बे में हुंदो आ त कदे मोहब्बत में थदो हुंदो पर आशिकन जो हर अदाऊं निराली हुंदी आशिकन जो हर अदाऊं निराली बाव से बुलंद इश्क सां मोहब्बत सां जज्बे सां
निंड त नथी अचे न निंड थी अचे निंड खे कीअं भॼाइजे हैदर हैदर क्यों तो निंड भॼे वञे जज्बे सां कयो जज्बे सां हिन इलाके में प्रोग्राम के टाइम इख्तिताम थींदो आहे प्रोग्राम छा टाइम हूंदो आहे 12:30 टाइम आहे काॾे हो शेख साहब आहे न गुलाम कादिर दुरूद शरीफ